मोहम्मद खान जे मक़ामी हाल में मैक्सिको कंपनी पाना ज़मींदारनि खे ट्रैक्टर स्कीम ॾियण जे लाइ शुरूआत कई पई वञे। अचो त ज़मींदारनि खां उन बाबति राया पुछूं। मिस्त्री मोहम्मद हुसैन अराई ट्रैक्टर जेको आहे मैसी जेको आहे उहो ज़मींदारनि जे लाइ हिते घुराया आहिनि। ॾिसणु वठणु ट्रैक्टर सुठो आहे, हलंदा सही आहे। काफ़ी सालनि खां हलनि पिया। ज़मींदारनि खे ॾेखारण जे लाइ हिते सॼो सेमिनार कयो आहे ट्रैक्टर जी मशहूरी जे लाइ। हिते जो वापारी जीअं त असांजो हिते जे तक़रीबन ज़मींदार ऐं लोकल माण्हुनि सां सभिनी सां वास्तो आहे। उन हिसाब सां असांखे ख़बर पए पई त मिलत ट्रैक्टर जी ॾाढी बहितरीनु कारकर्दगी आहे ऐं हिन जा हिते टोटल पार्ट्स वग़ैरह सर्विस वग़ैरह पूरो सिस्टम आहे। इन मां हिते जा असांजा ज़मींदार तक़रीबन मुतमइन आहिनि ऐं हिननि इहो सेमिनार रखियो आहे। इन्हनि सां इहो फ़ाइदो मिलंदो त उनखे इहा ख़बर पवंदी त कीअं सर्विस करणु घुरिजे, कीअं हलणु घुरिजे। मिलत ट्रैक्टर कंपनी की तरफ से आज अपनी पूरी टीम के साथ जो है टंडो मोहम्मद खान में हम आए हैं। इससे पहले जो है वो हम 4 व्हील ट्रैक्टर जो है वो पूरे सिंध में हम चलाते आए हैं। लोगों को उसकी ब्रीफिंग दी है, लोगों को समझाया है, आगाही दी है, ड्राइवर्स को, ऑपरेटर्स को, फार्मर्स को ट्रैक्टर चला के दिखाया है, उनसे चलवाया भी है ताकि ज़िम्मेदार भाइयों को 4 व्हील ड्राइव की खसूसियात का बहुत अच्छी तरह उसको अंदाज़ा हो, पता लगे, ताकि ज़िम्मेदार जो है अब ट्रैक्टर को ज़्यादा अच्छी तरीके से इस्तेमाल कर सके 4 व्हील ट्रैक्टर को। मिलत ट्रैक्टर कंपनी जो है वो पाकिस्तान की वाहिद कंपनी है जो पूरे पाकिस्तान में 4 व्हील ड्राइव ट्रैक्टर को सबसे ज़्यादा सेल कर रही है ताकि ज़िम्मेदार भाई इससे ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा हासिल कर सकें। इसके साथ साथ मिलत ट्रैक्टर कंपनी का डीलरशिप नेटवर्क जो है वो पूरे पाकिस्तान में मौजूद है, जो सेल्स को भी देखता है, सर्विसेज को भी देखता है और साथ साथ स्पेयर पार्ट्स को भी देखता है। मिलत ट्रैक्टर कंपनी पाकिस्तान की वाहिद कंपनी है जो ज़िम्मेदारों को डीलरशिप नेटवर्क के थ्रू उनके डोर स्टेप के ऊपर जो है वो सर्विसेज देती है और ट्रैक्टर जो है वो मुहैया करती है। बहुत नाज़रीन, असां हिन वक़्तु टंडो मोहम्मद खान में मौजूदु आहियूं जिथे पाकिस्तान जी ट्रैक्टर ठाहिण वारी मिलत कंपनी टंडो मोहम्मद खान में टंडो मोहम्मद खान ज़िले जे मुख़्तलिफ़ ज़मींदारनि खे आगाही ॾियण जे लाइ टंडो मोहम्मद खान में सेमिनार करायो वियो। उते ज़मींदारनि खे ट्रैक्टर जी आगाही मुताबिक़ ॿुधाईंदे चयो त हीउ ट्रैक्टर घटि तेल खाए थो। घटि तेल खाइण सां गॾु ज़मींदारनि खे ख़र्चनि में वॾी बचति ॾिए थो ऐं हिन जा पार्ट्स न रुॻो टंडो मोहम्मद खान शहर में पर पूरे पाकिस्तान में भी मिली सघनि था। ज़मींदारनि जी भलाई जे लाइ ही नंढा नंढा प्रोजेक्ट ट्रैक्टर ॾियण वारी स्कीम असां शुरू कया आहिनि। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरा न्यूज़, टंडो मोहम्मद खान।